ठुल में बरोड़ा बिरादरी पारां मीरपुर बुरड़ो पुलिस ऐं बासरनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। मीरपुर बुरड़ो जे बरोड़ा बिरादरी जी जिदोजहद एक्शन कमेटी तरफ़ां रेबर्ट चौक खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते मोहम्मद ज़ाहिद बुरड़ो, नबील ख़ान, ज़ुबैदुल्ला बुरड़ो, जमाल जोश ऐं ॿियनि चयो त 3 महीना अॻु असांजे माण्हुनि खे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो वियो, पर मीरपुर बुरड़ो पुलिस अञा ताईं जवाबदार गिरफ़्तार न आहिनि कया। हुननि चयो त मीरपुर बुरड़ो पुलिस जवाबदारनि सां ॿट बणियल आहे, जंहिं जे करे जवाबदार असांखे ॿीहर मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मुज़ाहिरीन चयो त मुस्लिम हुसैन बुरड़ो कराची ऐं पुलिस सर्जन आहे, जंहिं जे करे पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ तयार न आहे। हुननि चयो त जवाबदार ख़ादिम हुसैन बुरड़ो, मुस्लिम हुसैन ओन बुरड़ो ऐं ॿियनि खे गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।